ओम शांति। अजय जी मिले तारीख़ 27/12/2023। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार देवताउनि सां बि उत्तम कल्याणकारी जन्म तव्हां ब्रह्मणनि जो आहे। शुरू जी तव्हां ब्रह्मण ई पाप जा मददगार ठहींदा आहियो। प्रश्न आहे, हाणे तव्हां ॿार बाबा खे कहिड़ी मदद कंदा आहियो? मददगार ॿारनि खे बाप छा प्राइज़ ॾींदा आहिनि? उत्तर आहे, बाबा प्योरिटी पीस जो राज्य स्थापना करनि था न। असां उन्हनि खे प्योरिटी जी मदद कंदा आहियूं। बाबा जो यज्ञ रचियो अथई, हुनजी असां संभाल कंदा आहियूं न, त ज़रूरु बाबा असांखे प्राइज़ ॾींदा न। त बाबा जे यज्ञ जी संभाल कंदासीं, अर्थात पवित्रता जी मदद ॾींदासीं, त बाबा असांखे प्राइज़ ॾींदा। संगम ते बि असां ॾाढी वॾी प्राइज़ असांखे मिलंदी आहे। असां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणण वारा त्रिकालदर्शी ठही वेंदा आहियूं ऐं भविष्य में गद्दी नशीन ठही वेंदा आहियूं। इहे ई प्राइज़ आहे न। गीता पितु मात सहायक स्वामी सखा। ओम शांति। ये कंहिंजी महिमा आहे? इहा आहे परम प्रिय परम पिता परमात्मा जंहिंजो नाम शिव आहे। उन्हनि जी महिमा आहे न। उन्हनि जो ऊच ते ऊच नाम बि आहे, त ऊच ते ऊच धाम बि आहे रहण जो। बाबा जो ऊच ते ऊच नाम बि आहे, त ऊच ते ऊच धाम बि आहे। परम पिता परमात्मा जो अर्थ आहे सभिनि खां ऊची ते ऊची आत्मा। परम मतिलबु अर्थ ई हूंदो आहे ऊचो। त ऊच ते ऊच नाम बि आहे, ऊच ते ऊच धाम बि आहे, ऊच ते ऊच कम बि बाबा जो ऊच ते ऊच आहे। ॿियो कंहिंखे बि परम पिता परमात्मा न चईंदासीं। उन्हनि जी महिमा अपरंपार आहे। हीअं चईंदासीं कि एतिरी त महिमा आहे जो हुन खां पार न वञी सघे। ईअं चईंदासीं कि उन्हनि जी एतिरी त महिमा आहे जो हुन खां पार न वञी सघंदासीं। ऋषि मुनि बि ईअं चईंदा हुया कि हुन खां पार न वञी सघंदा आहियूं। उहो बि नेति नेति चईंदा हुया न। हाणे बाबा स्वयं अची करे पंहिंजो परिचय ॾींदो आहे। छो बाबा जो परिचय त हुजिणो खपे न। त ॿारनि खे परिचय मिले कीअं? जेसि ताईं उहा हिन भूमि ते न अचे तेसि ताईं ॿियो कोई बि हुनजो परिचय न ॾेई सघंदा। ॾिसो, बाबा जो परिचय बाबा ई ॾेई सघंदा आहिनि। जॾहिं फादर शोस सन, तॾहिं सन शोस करे फादर खे। बाप सम्झाईंदा आहिनि, मुंहिंजो बि पार्ट नूंदल आहे न। मूंखे ई अची करे पतितनि खे पावन करिणो आहे। साधु संत बि ॻाईंदा आहिनि, पतित पावन सीताराम अचो। छो जी रावण जो राज्य आहे न। रावण कोई घटि थोरी आहे। सॼी दुनिया खे तमो प्रधान पतित कीअं ठाहियो? रावण। पोइ पावन ठाहिण वारो समर्थ बाप आहे न। अधु कल्प राम राज्य हलंदो आहे, त अधु कल्प रावण जो राज्य हलंदो आहे। राज्य रावण छा आहे इहे कोई न ॼाणंदा आहिनि। वर्ष जलाईंदा आहिनि त बि रावण राज्य त हलंदो ई रहंदो आहे। वर्ष रावण खे जलाइनि था माण्हू, लेकिन रावण जो राज्य ख़तमु थियो। ॿियो ई दिन प्रतिदिन वॾो थी वियो। ॾिसो, द्वापर में त बि नंढो हुयो, हाणे त वॾो थी वियो। ऐं परमात्मा राम जो राज्य सतयुग जी आदि में पूरो हूंदो आहे, मतिलबु 16 कला संपूर्ण। ऐं धीरे धीरे त्रेता अंत ताईं कलायूं घटि थींदी वेंदियूं आहिनि। परमात्मा राम जे राज्य में डिक्रीमेंट थींदो आहे, रावण राज्य में इंक्रीमेंट थींदो आहे। जल्दो ई न आहे, ॿियो ई वॾो थींदो रहंदो आहे। मनुष्य चईंदा आहिनि परमात्मा समर्थ आहे, त रावण जो राज्य करणु मनुष्य चईंदा आहिनि परमात्मा समर्थ आहे, त रावण जो राज्य करणु, रावण खे राज्य करणु छो ॾींदा आहिनि बाबा? अगरि बाबा समर्थ आहिनि त। बाप सम्झाईंदा आहिनि, इहे नाटक आहे हार ऐं जीत जो, हेल ऐं हेवन जो। भारत ते ई सॼो खेल ठहियलु आहे न। इहे बि ठहियलु हिकु ड्रामो आहे। बाबा चवनि था हीअं न कि परम पिता परमात्मा सर्वशक्तिवान आहे, त खेल पूरो थियण खां पहिरियों ई अची वञे, या अधु में खेल खे बंदि करे सघंदो आहे।
ये न कि परमपिता परमात्मा सर्वशक्तिवान आहे त खेल पूरो थियण खां पहिरियों ई अची वञे या अध में ई खेल बंदि करे छॾे। बाप चईंदो मां जॾहिं सॼी दुनिया पतित थी वेंदी आहे न तॾहिं मां ईंदो आहियां। इन करे शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि, शिवाय नमः बि चईंदा आहिनि न, ब्रह्मा विष्णु शंकर खे पोइ देवताए नमः चईंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर के पोइ देवताए नमः चईंदा आहिनि। शिव के परमात्मा नमः चईंदा आहिनि। शिव के शिव छा ईअं ई आहे जीअं बबुलनाथ में या सोमनाथ जे मंदिर में आहे छा परमपिता परमात्मा जो एॾो वॾो रूप आहे, उहा आत्मा जो नंढो आहे, बाप जो वॾो आहे। क्वेश्चन ईंदो न, जीअं हिते नंढनि खे ॿार वॾनि खे बाप चईंदा आहिनि, वैसे परमपिता परमात्मा अन्य आत्माउनि खां वॾो ऐं असां आत्मायूं नंढियूं आहिनि, हीअं चऊं न। बाप सम्झाईंदा आहिनि, ॿार मुंहिंजी महिमा ॻाईंदा आहियो, चईंदा आहियो परमात्मा जी महिमा अपरंपार आहे, मनुष्य सृष्टि जो बीज आहे, त बाप खे बीज चईंदासीं न, उहो क्रिएटर आहे। बाक़ी जो एतिरा वेद उपनिषद आदि गीता आहिनि, गीता यज्ञ तप दान पुण्य आहिनि, ये सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। बाबा चवनि था इन्हनि जो बि पंहिंजो टाइम आहे। ये बि खेल माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे न, त ॾिसो इहे सृष्टि जो जेको ड्रामो आहे इहे सभिनि जे हिसाब सां ठहियलु आहे। जेके गुॾे गुड़ियनि खे भॻवान जे रूप में गुॾे गुड़ियनि खे पूॼणु सुठो थो लॻे, उन्हनि खे चैतन्य में कृष्ण न खपे, उन्हनि खे उहो ई गुॾे गुड़ीअ जे रूप में खपे। छो जी चैतन्य में कृष्ण हूंदो त हुननि सां गॾु त रही न सघंदो न, सभु थोरी कृष्ण सां गॾु रहंदा। चैतन्य कृष्ण सां रहण लाइ सर्वगुण संपन्न 16 कला हा दास जे ठहींदी, लेकिन असां हुन सां गॾु अगरि असां खेॾूं जेका त बि हुनजे लाइक़ु त ठहिणो पवंदो न, पर एतिरो माण्हुनि खां पुॼे थोरी थो अॼु न। भक्ति करणु पुॼंदी, पर कंहिंखे क्रोध छॾणु नथो पुॼे न। भक्ति जे समय माण्हू ॾाढो सुठो थो थी वञे, मन थो लॻे, कंहिंजो मन मग्न थी वेंदा आहिनि, पर पोइ कर्म क्षेत्र में अची करे उहे ई काम क्रोध लोभ मोह अहंकार जे वश थी था वञनि, उहे नथा छॾे सघनि त कृष्ण जी दुनिया में कीअं हली सघंदा। ऐं कोई माण्हू छॾण बि न चाहींदा आहिनि, कंहिंखे चयो विकार छॾो थींदा न, इहे त दुनिया जो रीत आहे। ऐं पोइ देवताउनि जा अहिड़ा गंदा चित्र लॻल आहिनि त चईंदा आहिनि न की देवताऊं बि इहे कंदा हुया त असां छो न करूं, त मञदा ई न आहिनि। त उन्हनि खे इहे ई भक्ति जी चीजूं ई सुठी थी लॻनि, त उन्हनि जे लाइ बि त ड्रामा में पार्ट हुजिणो खपे न। हिन करे बाबा चवनि था की इहे सभु भक्ति जी सामग्री आहे, इन जो बि पंहिंजो टाइम आहे। अधु कलाक भक्ति जो, अधु कलाक ज्ञान जो। भक्ति आहे ब्रह्मा जी राति, ज्ञान आहे ब्रह्मा जो ॾींहुं। इहे शिव बाबा सभिनि खे सम्झाईंदा आहिनि, इन्हनि खे पंहिंजो तन त आहे न। चईंदा आहिनि मां तव्हांखे वरी खां राजयोग सिखलायां थो न, राज्य भाग्य दिलाइण लाइ। बाबा वरी खां असांखे राजयोग सिखाइनि था, राज भाग्य दिलाइण लाइ। हाणे ब्रह्मा जी राति पूरी थींदी आहे, उहो ई धर्म ग्लानी जो समय अची पहुचो आहे। सभिनि खां जास्ती ग्लानी कंहिंजी थींदी आहे? परमपिता परमात्मा शिव जी थींदी आहे। लिखा आहे न, यदा यदा धर्मस्य। इहे न कि मां कल्प पहिरियों कोई संस्कृत में ज्ञान ॾिनो हुयो, भाषा त इहे ई आहे हिंदी, छो जो हिंदी त सभी सम्झंदा आहिनि न। त जॾहिं भारत में देवी देवता धर्म स्थापन करण वारनि जी ग्लानी थींदी आहे, मूंखे टिकर बितर में ठोके ॾींदा आहिनि, तॾहिं ई मां ईंदो आहियां। जो भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि, पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि, उन्हनि जी केतिरी ग्लानी कई अथई। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो भारत आहे सभिनि खां पुराणो खंड। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो भारत आहे सभिनि खां पुराणो खंड, जो कॾहिं बि विनाश न थींदो आहे। सत्युग में लक्ष्मी नारायण जो राज्य बि हिते ई हूंदो न। इहे राज्य बि स्वर्ग जे रचयिता हुननि खे ॾिनो अथई। हाणे त उहो ई भारत पतित आहे, तॾहिं ई पोइ मां ईंदो आहियां न, तॾहिं त मुंहिंजी महिमा ॻाईंदा आहिनि शिवाय नमः।
ये बेहद जे ड्रामा में हर एक आत्मा जो पार्ट हूंदल आहे जो रिपीट थींदो रहंदो आहे, जंहिंसां ई कोई टुकड़ो निकिरी हद जो ड्रामो ठहींदो आहे। जंहिंसां ई हिन सृष्टि ते जेको बेहद जो ड्रामो हले थो उन्हनि मां ई त स्टोरी कढी कढी हद जा ड्रामा ठाहिनि था। हाणे असां ब्रह्मण आहियूं, पोइ देवता ठहींदासीं। इहो असांजो ईश्वरीय वरण आहे न, इहा असांजो 84वें जन्म जो बि अंत आहे। हिन में चरणनि चारो वर्णनि खे जो असांखे ज्ञान आहे, हिन में चार ई वर्णनि जो असांखे ज्ञान आहे। हिन करे ब्रह्मण वर्ण सभिनि खां ऊच ॻायल आहे, परंतु महिमा वो पूजा देवताउनि जी थींदी आहे। ब्रह्मा जो बि मंदिर आहे, परंतु कोई खे पतो न आहे कि हिन में परमात्मा अची करे भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि। जॾहिं स्थापना थिए थी त विनाश बि खपे न, हिन करे चवंदा आहिनि रुद्र ज्ञान यज्ञ सां विनाश ज्वाला निकिती। इहे उहे ई बाप ॿारनि खे सम्झाइनि था, हे मिठा ॿार, हाणे उहो ई बाप जो कल्प पहिरियों असांखे सम्झाए विया हुआ, उहो ई अची करे सम्झाइनि था मिठा ॿार, हाणे इहे तव्हांजो अंतिम जन्म, मां तव्हांखे वरी खां स्वर्ग जो वरसो ॾियणु आयो आहियां। हाणे उहो ई अंतिम जन्म आहे, मां तव्हांखे वरी खां स्वर्ग जो वरसो ॾियणु आयो आहियां। तव्हांजो हक़ु आहे, परंतु जो मुंहिंजी श्रीमत ते हलंदा उन्हनि खे मां स्वर्ग जी प्राइज़ ॾींदमि। बाबा चवनि था जो मुंहिंजी श्रीमत ते हलंदा उनखे मां स्वर्ग जी प्राइज़ ॾींदमि। हाणे बाबा खां स्वर्ग में हलण जे लाइ प्राइज़ उच्च पद पाइण लाइ ॾिसो, साधारण प्रजा त पुरुषारत न कंदी न, बाबा जी श्रीमत ते न हलंदी पूरी रीति सां। अगरि असां पूरी रीति सां हलंदासीं त बाबा असांखे स्वर्ग में कहिड़ी प्राइज़ ॾींदा, उच्च पद ॾींदा। उन्हनि बि पीस प्राइज़, उन्हनि खे पीस प्राइज़ आदि मिलंदी आहे, त परंतु बाप त असां सभिनि खे स्वर्ग जी प्राइज़ ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि मां न वठंदो आहे, शिव बाबा न वठंदो आहे, मां तव्हांजे द्वारा स्थापना कराईंदो आहे त तव्हांखे ॾींदो आहे न। तव्हां आहियो शिव बाबा जा पुत्र, ब्रह्मा जा ॿार। एतिरा ॿार त प्रजापिता ब्रह्मा ई एडॉप्ट कंदो हूंदो न। इहो ब्रह्मण जनम तव्हांजो सभिनि खां उत्तम जन्म, इहे कल्याणकारी जन्म आहे न। देवताउनि जो जन्म या शूद्र जो जन्म कल्याणकारी न चईंदासीं। असांजो इहो जन्म जॾहिं असां ख़ुदि खे पहचानियो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परम पिता परमात्मा आहे, जॾहिं असां इहे ॼाणियोसीं तॾहिं खां इहो असांजो नयो जन्म थियो आहे। छो जी नयो माउ बाप, हाणे असांजो लाइट जो शरीर, त बाबा चवनि था इहे तव्हांजो कल्याणकारी जनम आहे, इहे तव्हांजो जन्म ॾाढो कल्याणकारी आहे। छो जी असां हिन में बाप जा मददगार ठही सृष्टि खे पवित्र ठाहे पी स्थापना कंदा आहियूं न। उहे इनाम ॾियण वारा थोरी ॼाणंदा आहिनि, उहे त कोई अमेरिकन आदि खे ॾेई छॾींदा आहिनि। बाप पोइ चवंदा आहिनि जो मुंहिंजा मददगार ठहींदा आहिनि मां हुननि खे प्राइज़ ॾींदो आहे। प्योरिटी आहे त सृष्टि ते पीस प्रॉस्पेरिटी बि आहे, इहे त वैश्यालय आहे न। जॾहिं हिन सृष्टि ते प्योरिटी आहे त पीस ऐं प्रॉस्पेरिटी बि आहे। हिन समय ते इहा दुनिया वैश्यालय थी वियो आहे न। सत्युग आहे शिवालय, शिव बाबा स्थापन कयो अथई न। साधु सन्यासी आहिनि, हठी योगी गृहस्थ धर्म वारनि खे सहज राजयोग त सिखलाए न सघंदा आहिनि, पर 1000 बार गीता महाभारत पढ़नि, इहे त सभिनि जो बाबा आहे। चाहे केतिरी बार बि गीता भागवत आदि पढ़नि, महाभारत आदि पढ़नि, लेकिन कोई बि कंहिंखे बि राजयोग न सिखाए सघंदो। इहे त सभिनि जो बाबा आहे न। सभी धर्म वारनि खे चवंदा आहिनि कि पंहिंजो बुद्धि योग मिसां लॻायो। सभी धर्म वारनि खे चवंदा आहिनि कि पंहिंजो बुद्धि योग मिसां लॻायो। मां बि नंढो सो बिंदी आहियां न, एतिरो वॾो न आहियां। जीअं आत्मा आहे उअं ई मां परम पिता परमात्मा आहियां न, उअं ई मां परमात्मा आहियां। तव्हां जीअं आत्मायूं आहियो उअं ई मां आत्मा परमात्मा आहियां न। आत्मा बि हिते ब्रुकुटी जे विच में रहंदी आहे, एतिरी वॾी हुजे त हिते कीअं वेही सघे। मां बि आत्मा जहिड़ो ई आहियां न।
सिर्फ़ु मां जनम मरण रहे था पावन आहियां ऐं आत्मायूं जनम मरण में ईंदियूं आहिनि ॿियूं आत्मायूं पावन सां पतित पतित सां पावन थींदियूं आहिनि लेकिन मां सदा एवर पावन आहियां बाक़ी सभु आत्मायूं पतित खां पावन पावन खां पतित थींदियूं आहिनि मां एवर पावन आहियां बाबा चवनि था हाणे वरी खां पतितनि खे पावन ठाहिण लाइ बाबा इहे रुद्र यज्ञ रचतई न इन खां पोइ सतयुग में कोई बि यज्ञ न रचंदासीं पोइ द्वापर में अनेक प्रकार जा यज्ञ रचंदा रहंदा आहिनि ये रुद्र ज्ञान यज्ञ सॼे कल्प में हिकु ई बार रचबो आहे न इन में सभिनि जी आहुति पइजी वेंदी आहे ये रुद्र ज्ञान यज्ञ सॼे कल्प में हिकु ई बार रचबो आहे ये रुद्र ज्ञान यज्ञ सॼे कल्प में हिकु ई बार रचबो आहे इन में सभिनि जी आहुति पइजी वेंदी आहे सभिनि जा शरीर खलास थी वेंदी बाक़ी सभिनि जी आत्मायूं रहंदियूं पोइ कोई यज्ञ न रचबो आहे यज्ञ रचदा तॾहिं आहिनि जॾहिं कोई आफ़ती हूंदियूं बरसाति आदि न पवंदी व अन्य कोई यज्ञ तॾहिं रचदा आहिनि जॾहिं कोई आफ़त ईंदी आहे बरसाति न पवंदी आहे या अन्य कोई आफ़त ईंदी आहे त दुनिया में यज्ञ रचदा आहिनि सत्युग त्रेता में त कोई आफ़त ईंदी ई न हिन समय अनेक प्रकार जी आफ़तियूं आहिनि हिन करे सभिनि खां वॾो सेठ शिव बाबा अची करे यज्ञ रचवायो अथई हिन करे सभिनि खां वॾे सेठ अची करे यज्ञ रचवायो अथई त पहिरियों खां ई साक्षात्कार कराईंदा आहिनि कीअं आहुति पढ़णी आहे कीअं विनाश थियणो आहे पुराणी दुनिया क़ब्रिस्तान थियणी आहे त पोइ हिन पुराणी दुनिया सां छा दिलि लॻायूं हिन करे तव्हां ॿार बेहद पुराणी दुनिया सां जो सन्यास कंदा आहियो हिन करे असां जो ॿार बाबा जा ॿार आहियूं उहो बेहद पुराणी दुनिया जो सन्यास कंदा आहिनि उहे सन्यासी त सिर्फ़ु घर बार छॾे करे सन्यास कंदा आहिनि असांखे त घर बार न छॾिणो आहे गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए बुद्धि सां सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि करे पावन ठहिणो आहे धारणा करणी आहे सभिनि खे ज्ञान ॾियणो आहे बाबा चवनि था सिर्फ़ु ममत्व तोड़ो इहे सभु मरल पिया आहिनि जीअं त इन्हनि सां छा दिलि लॻाइणी इहे त जीअं मुर्दनि जी दुनिया आहे हिन करे चवंदा आहिनि परिस्तान खे यादि करो कब्रिस्तान खे यादि छो कंदा आहियो बाबा बि दलाल ठही असांजी बुद्धि जो योग पाण सां लॻवाईंदा आहिनि बाबा बि दलाल ठही पंहिंजी बुद्धि जो योग पाण सां लॻवाईंदा आहिनि चवंदा आहिनि न आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल इहा महिमा बि हुननि जी आहे न शिव बाबा जी कि असां आत्मायूं न परमात्मा से कलयुगी गुरु खे पतित पावन चई न सघंदासीं उहे सदगति त करे न सघंदा आहिनि हा शास्त्र ॿुधाए सघंदा आहिनि क्रियाक्रम कराए सघंदा आहिनि शिव बाबा खे कोई टीचर गुरु त आहे न बाबा त चवंदा आहिनि मां तव्हांखे स्वर्ग जो वरसो ॾियणु आयो आहे पोइ सूर्यवंशी ठहो चंद्रवंशी ठहो उहो कीअं ठाहींदा आहिनि लड़ाई सां न छा लड़ाई करे असां सूर्यवंशी चंद्रवंशी घरानो स्थापन करूं था न बाबा चवनि था न लक्ष्मी नारायण लड़ाई सां राज्य वरितई न राम सीता के बि लड़ाई सां राज्य न वरितई इन समय माया सां इन्हनि जी इन समय माया सां लड़ाई आहे तव्हां इनकॉग्निटो वारिस आहियो न हिन करे तव्हां शक्ति सेना खे कोई ॼाणंदो न आहे तव्हां योग बल सां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो तव्हां ई विश्व जो राज्य गवायो आहे हाणे तव्हां ई पायो था न तव्हांखे प्राइज़ ॾियण वारो आहे बाबा असांखे प्राइज़ ॾियण वारो आहे बाबा हाणे जो बाप जा मददगार ठहींदा उन्हनि खे ई अधु कल्प जे लाइ पीस प्रॉस्पेरिटी जी प्राइज़ मिलंदी हाणे जो बाप जा मददगार ठहींदा उन्हनि खे अधु कल्प जे लाइ पीस ऐं प्रॉस्पेरिटी जी प्राइज़ मिलंदी बाबा मददगार उन्हनि खे चवंदा आहिनि जो अशरीरी थी करे बाप खे यादि कर
सुदर्शन चक्र फिराईंदा रहनि, शांतिधाम स्वीट होम ऐं पंहिंजी स्वीट राजधानी खे यादि करे पवित्र ठहनि। बाबा ये मददगार कीअं ठहिणो आहे? पंहिंजी अशरीरी आत्मा सम्झी करे सुदर्शन बाबा खे यादि करो, स्वदर्शन चक्र फिरायो, पंहिंजी स्वीट होम स्वीट राजधानी खे यादि करो। केतिरो सहज आहे न, असां आत्मा बि स्टार, असांजे बाप परमात्मा बि स्टार। उहो एतिरो वॾो न आहे, परंतु स्टार जी पूजा कीअं थिए हिन करे पूजा जे लाइ एतिरो वॾो ठाहियो अथनि शिव बाबा खे। पूजा त पहिरियों बाप जी थींदी आहे न, पुठियां पोइ ॿियनि जी थींदी आहे। लक्ष्मी नारायण जी केतिरी पूजा थींदी आहे, परंतु उन्हनि खे अहिड़ो ठाहिण वारो केरु? सभिनि जो सदगति दाता बाप आहे न। बलिहारी हुन हिकु बाप जी ई आहे, बलिहारी हिकु हुन बाप जी आहे। उन्हनि जी जयंती डायमंड तुल्य आहे। बाबा चवनि था उन्हनि जी जयंती डायमंड तुल्य आहे, बाक़ी सभिनि जो बर्थ कौड़ी तुल्य आहे। त शिव बाबा जो बर्थडे सो असांजो बर्थडे शिवाय नमः इहो उन्हनि जो यज्ञ आहे न। तव्हां ब्राह्मणनि सां बाबा यज्ञ रचवायो अथई न। चवंदा आहिनि जो मूंखे प्योरिटी पीस स्थापन करण में मदद कंदा आहिनि, उन्हनि खे एतिरो फल ॾींदो आहे कि 21 जन्म उहे राजा ई कंदा आहिनि। ब्राह्मणनि सां यज्ञ रचवायो आहे त दक्षिणा त ॾियणी पवंदी न। ब्राह्मणनि सां यज्ञ रचवायो आहे त दक्षिणा त ॾियणी पवंदी। एतिरो वॾो यज्ञ रचियो आहे, कोई बि यज्ञ एतिरो समय न हलंदो आहे। चवंदा आहिनि जो जेतिरो मूंखे मदद कंदा ओतिरी मां प्राइज़ ॾींदमि। सभिनि खे प्राइज़ ॾियण वारो मां ई आहियां, मां कुझु वठंदो न आहियां, त सभिनि खे प्राइज़ ॾींदो आहियां। हाणे जो कंदो सो पाईंदो, थोरो कंदव त प्रजा में हली हलंदव। गांधी खे बि जे मदद कई त प्रेसिडेंट मिनिस्टर आदि ठहिया न। गांधी खे बि जो जे मदद कई त प्रेसिडेंट मिनिस्टर आदि ठहिया। इहे त अल्पकाल जो सुख आहे। बाप त तव्हांखे सॼे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾेई आपसमान त्रिकालदर्शी ठाहींदा आहिनि। चवंदा आहिनि मुंहिंजी बायोग्राफी खे ॼाणण सां त सभु कुझु ॼाणे वठंदव। सन्यासी थोरी ज्ञान ॾेई सघंदा आहिनि, उन्हनि सां वरसो छा मिलंदो? उहो त गद्दी बि हिक खे ॾींदा आहिनि, बाक़ी खे छा मिलंदो आहे? बाबा त सभिनि खे गद्दी ॾींदा आहिनि। ॾिसो सभिनि खे बाबा गद्दी ॾींदा आहिनि, अर्थात 16,108 आत्माउनि खे त गद्दी मिलंदी ई आहे न। चईंदा न 16,108 प्रिंसेस ठहींदा त्रेता जे अंत ताईं, त उन्हनि खे गद्दी मिले थी। ॿियो बाक़ी जेका बि सभी आत्मायूं आहिनि जो उन्हनि जे राज्य में हूंदियूं, उहो बि त उन्हनि खे बि त स्वर्ग में हलण जो त मौक़ो मिले थो न। केतिरी निष्काम सेवा कंदा आहिनि न। तव्हां मूंखे ठिकर भितर में विझी करे केतिरी ग्लानी कंदा। इहो बि ड्रामो ठहियलु आहे। जॾहिं कौड़ी जहिड़ा ठही वञो तॾहिं त मां तव्हांखे हीरे जहिड़ो ठाहिणु अचां न। मां त अनगिनत बार भारत खे स्वर्ग ठाहींदो आहियां, पोइ माया इनखे अची करे नर्क ठाहे छॾंदी आहे। हाणे अगरि प्राप्ति करणी आहे त बाप जे मददगार ठही सची प्राइज़ वठो। हाणे अगरि तव्हांखे प्राप्ति करणी आहे त बाप जा मददगार ठही करे सची प्राइज़ वठो। कहिड़ी मदद करणी आहे? पवित्र रहणो आहे, बाप खे यादि करिणो आहे, सुदर्शन चक्र फिराइणो आहे, पंहिंजी स्वीट होम स्वीट राजधानी खे यादि करिणो आहे। इन में प्योरिटी फस्ट, प्राइज़ वठण में प्योरिटी फस्ट। बाबा सन्यासियुनि जी बि महिमा कंदा आहिनि, उहे बि सुठा जो पवित्र रहंदा आहिनि न। बाबा सन्यासियुनि जी उहो बि त पवित्र रही करे कुझु त भारत खे पतित थियण सां बचायो आहे न भई। त बाबा चवंदा आहिनि इहो भारत हिकदमि कामचिता ते वेही कोल वैसे बि थी वियो आहे, ॿियो जास्ती थी वियो आहे। इहे बि भारत खे थमाइण अर्थात गिराइण सां बचाईंदा आहिनि, न त पतो न छा थी वञे हा। परंतु हाणे त भारत खे स्वर्ग ठाहिणो आहे त ज़रूरु घर गृहस्थी में रहंदे हुए पवित्र रहणो आहे। भई पहिरियों त दुनिया वधाइणी हुई त सन्यासी ॿाहिरि हली वेंदा हुआ, घर गृहस्थी वारनि खे न चईंदा हुआ। लेकिन हाणे त स्वयं हिन दुनिया जो
ठाहियो। त बाबा चवनि था हाणे त पूरी दुनिया खे ई स्वर्ग ठाहिणो आहे, त जो घर गृहस्थी में रहण वारी आत्मायूं आहिनि हुननि खे बि पवित्र रहणो आहे, हुननि खे बि पवित्र रहणो आहे। बाबा चवनि था बाप दादा ॿई ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, बाबा बि सम्झाईंदा आहिनि, ब्रह्मा दादा बि सम्झाईंदा आहिनि, या चओ शिव दादा ब्रह्मा बाबा। शिव बाबा बि हिन पुराणी ज्योति द्वारा ॿारनि खे राय ॾींदा आहिनि। शिव बाबा बि हिन पुराणी ज्योति में वेही करे सभिनि ॿारनि खे राय ॾींदा आहिनि, नई न वठी सघंदा आहिनि। शिव बाबा ये ज्योति नई न वठी सघंदा आहिनि। ब्रह्मा बाबा पुराणी ज्योति आहे न, त अर्थात पुराणो शरीर आहे, त शिव बाबा चवनि था कि मां नई न वठी सघंदो आहे। माता जी गर्भ में त ईंदो न आहे, पतित दुनिया पतित शरीर में ई ईंदो आहे। हिन कलयुग में आहे घोर अंधियारो, घोर अंधियारे खे ई सोजणो ठाहिणो आहे। हिन कलयुग में घोर अंधियारो आहे, हाणे घोर अंधियारे सां वरी खां सोजड़ो ठाहिणो आहे। छा मीठी मीठी सिकी लधी ॿारनि प्रति बाप दादा, मीठी मीठी सिकी लधी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन बेहद जी दुनिया जो दिलि सां संन्यास करे पंहिंजो ममत्व मिटाए ॾियणो आहे। सभिनि सां इन सां दिलि न लॻाइणी आहे। ॿियो आहे बाप जो मददगार ठही करे प्राइज़ वठण लाइ अशरीरी ठहिणो आहे, पवित्र रहणो आहे, सुदर्शन चक्र फिराइणो आहे, पंहिंजी स्वीट होम स्वीट राजधानी खे यादि करिणो आहे। वरदान विशेषताउनि खे साम्हूं रखी सदा ख़ुशी ख़ुशी सां अॻियां वधण वारा निश्चय बुद्धि विजयी रतन ठाहो। पंहिंजी जो बि विशेषताऊं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखो। कमज़ोरियुनि खे न त कमज़ोरियुनि खे न त पंहिंजे पाण में फेथ रहंदो। पंहिंजी जो विशेषताऊं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखो। बाबा चवंदा कमज़ोरियुनि खे न त पंहिंजे, अगरि कमज़ोरियुनि खे न रखंदव न त पंहिंजे में फेथ न ईंदो आहे। कमज़ोरी जी ॻाल्हि खे ज़्यादा न सोचो, पोइ ख़ुशी सां अॻियां वधंदा रहंदव। कमज़ोरी जी ॻाल्हि ज़्यादा न सोचो त ख़ुशी सां अॻियां वधंदा रहंदव। इहे निश्चय रखो कि बाप सर्वशक्तिवान आहे, त हुनजो हथु पकड़ण वारा पार पहुचा की पहुचा। ईअं सदा अहिड़ा सदा निश्चय बुद्धि विजयी रतन आहिनि। पंहिंजे पाण में निश्चय आहे, बाप में निश्चय आहे, ड्रामा जी हर सीन खे ॾिसंदे हुए उन में बि पूरो निश्चय आहे, तॾहिं विजयी ठही सघंदासीं। स्लोगन आहे प्योरिटी जी रॉयल्टी में रहो त हद जी आकर्षण सां न्यारा रहंदासीं। सदा पंहिंजी प्योरिटी जी रॉयल्टी में रहो। ॾिसो कंहिं बि वॾे माण्हू जी न नंढी चीज़ में, कंहिंजी चीज़ में नंढी चीज़ में अखि न वेंदी। त सभु पवित्र आत्मायूं आहियूं न, त पवित्र आत्मायूं कंहिंजे बि अवगुण, कोई बि ॻाल्हि, कंहिं बि अहिड़ी चीज़ में, व्यक्ति में, अवगुणनि में, विकार में हुननि जी नज़र न वेंदी। असां पवित्र आत्मायूं आहियूं, हीअ असांखे सदा ध्यानु रखिणो खपे। प्योरिटी जी रॉयल्टी में रहो त हद, ऐं कंहिंजी संतान आहियूं असां, हिकु त पवित्र आत्मायूं आहियूं, ॿियो कंहिंजी संतान आहियूं। हीअ सदा यादि रखो त हद जी आकर्षण सां न्यारो रहंदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।